समूह 86.50 वारियो इन देश जा वारिसो अवां सभिनी खे जे सिंध जे साथियो जेको मसलो आहे उहो मसलो मुंहिंजे ख़्याल में न कोन्हे। हिन पाकिस्तान में पाकिस्तान ठहण खां वठी मुसलसल जेका आहे सा हिते जी एस्टेब्लिशमेंट हिते जी फौजी जनता इहा कोशिश कंदी रही आहे त उहा मुल्क जे सभिनी वसीलनि ते कब्ज़ो करे, मुल्क जी सियासत ते कब्ज़ो करे, मुल्क जे जमहूरी निज़ाम ते कब्ज़ो करे ऐं उन जो निशानो जेका आहे सा सिंध बणिजी आहे। बंगाल खे त हिननि भार कयो, सिंध जी जेका मज़ाहिमती तहरीक आहे उहो भिजनि था बलूचिस्तान में ऐं सिंध में हिन वक़्तु जेके वसीला आहिनि हिननि जी नज़र में आहिनि। ही चाहिनि था त सिंधू दरिया जा उन ते बि कब्ज़ो कनि ऐं हू चाहिनि था त हू जेके आहिनि से उन सां गॾोगॾु सिंध ऐं बलूचिस्तान जे वसीलनि ते बि कब्ज़ो कनि। सिंध ऐं बलूचिस्तान में जेको साहिली पट्टी आहे, जेको समुंड आहे, उन ते बि कब्ज़ो कनि। असां अॼु ही जेका आहे सा जेको तारीख़ी जलसो आहे, तारीख़ी मेल आहे, उन खे रद्द थो करे ऐं असीं इहो सभु गॾिजी फ़ैसिलो था करियूं त हिन एस्टेब्लिशमेंट खे इहो ॿुधाइण था घुरूं त तव्हांजा ही दलाल जेके तव्हां बग़ैर हिते हुकुमरान करे रखिया आहिनि उहे तव्हांजा पेर तव्हांखे रोके न सघंदा ऐं तव्हांजी हालत जेका आहे सा उहा थींदी जेका हालत दुनिया में जेके क़ौमुनि जिदोजहद कंदे इन्हनि खे जेका आहे सा सेखारियूं। ऐं आउं भायां थो त उहो ॾींहुं परे कोन्हे सिंध जो माण्हू जंहिं तरीक़े सां उहो इन खे जेका आहे सा हितां जी रियासत खे इहो ॿुधायूं था त जेकॾहिं तव्हां कैनाल ठाहींदव त पोइ नारा ॿुधो था जेके माण्हुनि जा माण्हू चवनि था त तव्हांखे कैनाल घुरिजे थो या पाकिस्तान घुरिजे थो। माण्हू चवनि था कैनाल ठाहींदे पादर खाईंदे। माण्हू हिकिड़े तौर ते इहो ऐलान बग़ावत कई आहे। माण्हू इहा ऐलान बग़ावत जेका माण्हुनि जी आहे उनखे तव्हां न रोके सघंदव। सिंध जे जेका आहे साईं माण्हू जेके आहिनि हाणे ईअं निकिता आहिनि जीअं वञण जे ख़िलाफ़ निकिता हुआ। सिंध जा माण्हू ईअं निकिता आहिनि जीअं जेका आहे सा तालिबान देश जे ख़िलाफ़ निकिता हुआ। सिंध जा माण्हू ईअं निकिता आहिनि जीअं जेका आहे सा MRD तहरीक में निकिता हुआ ऐं उन्हनि सभिनी असांखे तारीख़ ॿुधायो आहे त हुननि वञण टोड़े गोॾा खोलिया हुआ। हुननि जेका आहे कालाबाग डैम ते गोॾा खोलिया हुआ। हुननि जेका आहे MRD तहरीक जे अॻियां गोॾा खोलिया ऐं मूंखे यकीन आहे त अॼोकी जेका असांजी तहरीक आहे उनजे अॻियां उन्हनि खे गोॾा खोलणा पवंदा। ॿियो को रस्तो कोन अथनि, हुननि खे गोॾा खोलणा पवंदा ऐं कैनालनि खे वापसि वठण जो ऐलान करणो पवंदो। कॉर्पोरेट फार्मिंग खे ख़तमु करणो पवंदो। या कॉर्पोरेट फार्मिंग जे ज़रिए न रुगो कैनाल असांजे वतन जी जेका आहे असांजी ज़मीन आहे उन ते कब्ज़ो करणु घुरनि था। ही रियासत जेका आहे साहिबा रियासत जी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उहे अॻे जेके हिननि खे मिलंदा हुआ पर जेके आहिनि से पैसा त हू पाड़ेसरी मुल्कनि सां मिलनि ऐं हाणे उहे पैसा बंदि थिया आहिनि त हाणे हू ज़मीनूं विकिणणु घुरनि था।